सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। कराची प्रेस क्लब पारां मुख्य तक़रीब थी गुज़री, जंहिंमें शहरियुनि जो समुंड उथली पियो। सुबुह थींदे ई धरती धणी रैलियुनि ऐं टोलियुनि जी सूरत में कराची प्रेस क्लब पहुता। सकाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध जे नाले वारनि फ़नकारनि अहमद मुग़र, जिगर जलाल, ताज मस्तानी, मारूल गुरूब, दुआ मेमण, सदाम राजपर ऐं ॿियनि ऐं क़ौमी गीत ॻाए पिंडाल खे झुमाए छॾियो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे फ़नकारनि जो चवणु हो त असांजा सिंधी भाइर आहिनि जिते बि आहिनि उन्हनि सभिनीनि खे सलाम क़बूल पए ऐं इलाही ख़ुशी आहे। इन ॾींहं जो इलाही बेसब्री सां इंतज़ार बि रहंदो आहे। सिंध हिकु महिमान नवाज़ आहे, सिंध हिकु अमड़ आहे ऐं अमड़ जी तरह सभिनी खे अमड़ जी तरह थी ॾिसे ऐं अमन जो पैगाम ॾिए थी। सिंध धरती औलियान जी धरती आहे। नयूं ड्रेसियूं, नवां अजरक, टोपियूं पाराए पंहिंजे पाण सां गॾु पिंडालनि में वठी हुननि खे ॿुधाईंदा त असांजी हीअ असुलु तहज़ीब असांजी हीअ आहे। ऐं माशा अल्लाह तव्हां ॾिसो था त चंड चांडराण लॻी पई आहे जाॾे काॾे। जो ॾियारो ईअं ई लॻे थो बिल्कुलु ईद ई आहे ऐं पाण माशाल्लाह सभु सिंधी गॾु थिया आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। पूरी सिंध जा माशाल्लाह माण्हू आहिनि ऐं अजरक टोपी ॾिसी करे अञा ई दिलि ख़ुशि थी। हीअ ॾींहुं जेको आहे इहो मैसेज थो ॾिए त पाण में ॿधी कयूं, पाण में अमुन भाईचारो कयूं ऐं गॾु थियूं त जीअं माना मसला सिंध जा हल थियनि। असांजे हीअ सिंधियुनि जो कल्चर डे आहे। हीअ असांजो हिकु ईद जे ॾिहाड़े खां बि वधीक ॾींहुं आहे। असां सिंधी जिते सभु गॾु पिया थियूं ऐं सिंध टीवी असां सां गॾु आहे। अॼु मूंखे प्रेस क्लब ते अची करे तमामु ख़ुशी थी रही आहे। सिंध अमर जा जोधा जवान सुतल सभु जाॻायां मां, जागो जागो सिंधी जागो नारो इहो लॻायां मां, जागो जागो सिंध बचायो नारो इहो लॻायां मां। ईद जो ॾिहाड़ो आहे, ही कल्चर ॾींहुं सॼी सिंध खे मुबारक हुजे। शल सदाईं सभु सिंधी ऐं असांजी सिंधड़ी आबाद हुजे। अखियुनि में था अॼूं तोखे, अखियुनि में था अॼूं तोखे, अखियुनि में था अॼूं तोखे कराची, कीअं छॾियूं तोखे कराची, कीअं छॾियूं तोखे। इन जी कामयाबी आहे। असां वटि अॼु तालीम वधी आहे, असां वटि शहूर वधियो आहे। छो जो ही जेको अॼु असीं गली गली तव्हांखे हर गली में सिंधी नज़र पियो अचे त ही शहूर आहे। की जो ज़बान है यानी कि पाकिस्तान की एक बड़ी ज़बान है और हम क्योंकि सिंध धरती पे रहते हैं, मैं अमजद राना जाना पहचाना कैंडल योगा डांस मास्टर एंड फिल्म टीवी कोरियोग्राफर हूँ और सिंध का आर्टिस्ट हूँ। असांजे लाइ भलके जेके ॾेह में या परॾेह में उन्हनि खे असांजे सिंध टीवी न्यूज़ ऐं असांजे तरफ़ां जेके बि जिथे सिंधी रहनि था भाउरनि खे सभिनि खे लख लख मुबारकूं हुजनि। ओ सिंध अमड़ जाथो नाराहणी है, सिंध जी जल जाथो नाराहणी, ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी। मां अॼु अंग्रेज़ी गाने ते परफॉर्मेंस करण आई आहियां। उन अंग्रेज़ी गाने जो नालो आहे ओ सिंध आई लव यू सिंध। ऐं मां इन करे इन अंग्रेज़ी ते गाने ते परफॉर्मेंस बि थी कयां छो त असांजे 200 खां वधीक जेको मुल्क आहिनि उन्हनि जा सफ़ीर खाना हिते आहिनि सिंध में। मन खे मोहींदड़ तक़रीब देर ताईं जारी रही। साथी रिपोर्टर फयाज़ कुरैशी, अब्दुल ख़ालिक मंगी, फयाज़ चांडियो, सिकंदर भुट्टो ऐं कैमरामैन टीम सां गॾु बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।